जॾहिं सिज खे वेढ़ियो वेंदो ऐं जॾहिं तारा किरी पवंदा ऐं जॾहिं जबलनि खे हलायो वेंदो ऐं जॾहिं 10 महीननि जी पेट वारियूं डाचियूं बेकार थी वेंदियूं ऐं जॾहिं जंगली जानवर गॾु कया वेंदा ऐं जॾहिं समुंड बाहि थी वेंदा ऐं जॾहिं रूहनि खे जिस्मनि सां मिलायो वेंदो ऐं जॾहिं जहिड़ी पूरियल न्याणीअ खां पुछियो वेंदो त उहा कहिड़े गुनाह जे करे क़त्ल कई वई ऐं जॾहिं एमाल नामा खोलिया वेंदा ऐं जॾहिं आसमान जी खल लाही वेंदी ऐं जॾहिं दोज़ख जी बाहि भड़काई वेंदी ऐं जॾहिं जन्नत खे वेझो कयो वेंदो तॾहिं हर माण्हू ॼाणींदो त इन पाण सां कहिड़ा अमल आंदा आहिनि। बस मां कसम खणां थो पोइते हटंदड़ तारनि जो ऐं उन्हनि जो जेके सिधो हलंदा आहिनि ऐं लिकी पवंदा आहिनि ऐं राति जो कसम जॾहिं उहा अचे थी ऐं सुबुह जो कसम जॾहिं ज़ाहिर थिए थी त ही क़ुरान हिकु इज़त वारे फ़रिश्ते जिब्राईल जो पैग़ाम आहे जेको वॾी क़ुवत वारो आहे ऐं अर्श जे मालिक वटि वॾे दर्जे वारो आहे ऐं सभिनी फ़रिश्तनि जो सरदार ऐं अमानतदार आहे ऐं ए मक्के वारो तव्हांजो साथी यानी असांजो नबी सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम मजनून नाहे ऐं बेशक उन्हें जिब्राईल खे आसमान जे पधरे किनारे ते ॾिठो आहे ऐं हू ग़ैब जूं ॻाल्हियूं ॿुधाइण में कंजूस न आहे ऐं ही क़ुरान शैतान मरदूद जो कलाम न आहे। पोइ अव्हां काॾे था वञो? इहो क़ुरान त तमाम जहान वारनि लाइ हिकु नसीहत आहे ऐं उन लाइ जेको अव्हां मां सिधे रस्ते ते हलणु घुरे थो ऐं तव्हां जे घुरण सां कुझु न थींदो पर जेको अल्लाह तमाम जहाननि जो रब घुरे